सिंध कॉलेजिस नॉन टीचिंग वेलफेयर एसोसिएशन के चेयरमैन शाह रज़ा शाह के ऐलान मुताबिक पूरी सिंध जिया दादू के मुख्तलिफ कॉलेजन समेत उस्ताद बुखारी डिग्री कॉलेज दादू में हैदराबाद बोर्ड के इम्तिहानी सेंटर के ॿाहिरां कॉलेज के 1 खां 17 ग्रेड के नॉन टीचिंग मुलाज़िमन प्रोमोशन न थियण ऐं 1 खां 4 ग्रेड के मुलाज़िमन के टाइम स्केल न ॾियण ऐं लैब स्टाफ के अपग्रेड न करण खिलाफ बाह ते कारियूं पट्टियूं ॿधी एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। इन मौके ते मुलाज़िम अॻवाननि ताहिर लुंड, अली नवाज़ लुंड, गुलाम मुजतबा बुर्ट, गुलाम मुस्तफ़ा अलखाणी, अरसलान बिरोही, रियाज मल्ला, हबीबुल्ला लुंड, हुसैन लुंड, पीर रोशन समेत ॿियनि मुलाज़िमनि हुकूमत खां मुतालबो कयो आहे त असां कॉलेज साइड जे नंढड़नि मुलाज़िमनि सां नाजाइज़ियूं कयूं थियूं वञनि। सालनि खां असांजा प्रोमोशन नथा कया वञनि, थियण वारा प्रोमोशन कैंसिल कया था वञनि। असांजे लैब स्टाफ के सालनि खां अपग्रेड जे आसरे ते रुलायो थो वञे। 1 खां 4 ग्रेड जे मुलाज़िमनि खे टाइम स्केल लाइ परेशान कयो थो वञे। मुलाज़िम वधीक चयो त असां अगरि असांजो जाइज़ हक़ अञा ताईं न ॾिना विया त असां एहतिजाजी तहरीक शुरू करण जो ऐलान कंदासीं।